बचड़ो केॾो न सुर में थो रोए, पर तूं रोई पियो या ॻाई पियो? न दीदी ॾाढो बाबा मुंहिंजे मतिलबु आहे त ॾाढो न मुंहिंजो मतिलबु आहे त राति मुंहिंजे ख्वाब में वॾो बाबू आयो हो दीदी। वॾो बाबू ॾाढो उदास हुयो। हाँ जानू, मां चवां थो बस कर। मां हरगिज़ माठ कोन कंदसि। न कर बस त मां वञा थो हितां। मां तोखे वञण बि कोन ॾींदसि। केस ताईं मुराद, केस ताईं सच खां मुंहुं मोड़ींदे? मिठी धारी आहे, हू तोखे इस्तेमाल करे रही आहे ऐं तूं इस्तेमाल थी रहियो आहीं। न हू कल्ह तुंहिंजे लाइक़ हुई, न हू अॼु तुंहिंजे लाइक़ आहे। खुदा जे वास्ते बस कर। मां मिठीअ जे ख़िलाफ़ हिकु लफ़्ज़ बि ॿुधण जे लाइ तयार न आहियां। मम्मी रज़िया ईअं कीअं कंदी? रज़िया त मुंहिंजी दोस्त आहे। हिते केर बि कंहिंजो न आहे, हिते हर को मतलब जो मत आहे। ऐं हूअं बि प्यार पैसे सां थींदो आहे, पैसे सां। ऐं मोहबत बि भुॻड़नि जे मुठ जीअं विकामजंदी आहे। मिठी, तुंहिंजे अचण सां असांजे ॻोठ जो माहौल ई ख़राब थी वियो आहे। काश तूं हिते न अची हां। हिकु त तूं मुंहिंजो थियण वारो मुड़ुसु खसण जी कोशिश पई करी, ॿियो वरी मूं ते इल्ज़ाम थी हणी त मां ॻोठ जो माहौल ख़राब कयो आहे। सुठो अथई त ईद खां पहिरियां ही ॻोठ छॾे कराची वापसि हली वञ, न त तूं छा कंदीअ? ही ॻोठ तुंहिंजे पीउ मौलवी जो न आहे, ही ॻोठ मुंहिंजी नानी जो बि आहे। मां पंहिंजी नानी जे घर में थी रहां, सम्झी? ओ मिठी, मूंखे सम्झाइण जी कोशिश न कर। तुंहिंजा ऐब असां लिकाए वेठा आहियूं। जेकॾहिं न तुंहिंजे लक्षणनि जी ॻोठ वारनि खे ख़बर पई त तो समेत तुंहिंजी समूरी आका खे ॻोठ मां बेस्तो करे कढंदा। खीर जी धोतल तूं बि नाही। मूं को गुनाह नाहे कयो। मूंखे सभु ख़बर आहे त तूं मामी जमीला सां गॾु मिली करे मूं ते अजायो इल्ज़ाम पई हणी। ऐं हाँ, यादि रखजांइ त कूड़ जे मुंहं में धूल हूंदी आहे। मुराद मूंखे चाहींदो हो मूंसां शादी करण थो चाहे, तोसां न। ऐं ख़ुदा खे मन असांजी ज़िंदगीअ मां निकिरी वञ। इहो फ़ैसिलो जीजी कयो आहे। मुराद कंहिंखे चाहे थो या नथो चाहे, इहो फ़ैसिलो मुराद पाण कंदो। तूं केरु थींदी आहे मूंखे हितां कढण वारी? हाँ, तूं किनी आहीं, ऐबदार आहीं। तोसां मुराद कॾहिं बि शादी कोन कंदो। ऐं इन करे सुठो अथई त पंहिंजे पाण खे ख़्वार न कर, पंहिंजे माउ पीउ खे वठी कराची वापसि मोटी वञ। मां तोखां 100 दफ़ा सुठी सीरत ऐं इख़लाक़ वारी आहियां। मुराद मूंसां शादी करे या न करे, मां तोखे धा कोन ॾींदसि। उहे बि जोड़ा आसमान ते ठहंदा आहिनि। ऐं हाँ, मां तुंहिंजे चवण ते ना ई हिते आई आहियां ऐं ना ई हितां वेंदसि। जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ ठीकु आहे। मां हींअर ई वॾेरनि खे वञी ॿुधायां थी त तूं उमेद सां आहीं। जेको वणी सो वञी कर, अल्लाह नियत ॾींदई। तूं किनी आहीं, ऐबदार आहीं। तोसां मुराद कॾहिं बि शादी कोन कंदो। ऐं इन करे सुठो अथई त पंहिंजे पाण खे ख़्वार न कर, पंहिंजे माउ पीउ खे वठी कराची वापसि मोटी वञ। मुझे किस्मत मार खराई अलाड़े गोड़ाड़े मुझे लक्षण मार खराई। तोबा दारी तोबा बुढ़े मुका नाले हलन बि नथो पुॼे, हलण बि नथो पुॼे हाणे मुका न। आए को मोमिन जेको मूंखे अस्पताल खणी वञे। तौबा तौबा मुंहिंजी ज़ारी मुंहिंजी जीसी मूं तौबा कई। हाणे त मूंखे हलण बि कोन थो पुॼे। वाहे अलाह जो बंदो जेको मूंखे अस्पताल ताईं खणी वञे। मूंखे अस्पताल खणी वञो। तौबा कई। हाणे कॾहिं बि ॿिनि जे विच में न अचिबो, कॾहिं बि न अचिणो मूंखे हाणे। ओ भाऊ, ओ भाऊ, ओ भाऊ, 10 रुपया किरायो ॾिनी तोसां ख़ैर पिया आहे? फ़कीर दुआ कजा गाड़ी को और मिले। भले
ये ट्राई के देखा ही पान मिले वहाँ पे 10 रुपए में 10 रुपए में खड्डो को न मिले नहीं तो कुआर खपे वहाँ पे 10 रुपए में अरे माँ को पिना दो जा या मुझे शकील फकीर जड़िया बाबो चंद्रा मुझे जानू शहजादो ये फकीर दुआ के देखो 50 रुपया डबिया सच्ची वाह जो धंधो आ सिर्फ कारी रुपयो भी न और वो नफो ही नफो ए तेरी देर में 60 रुपया कमाए तो मैं जेकर वहाँ सॼो ॾींहुं विया त 32,000 आराम सां कमाए वञा वाह मुंहिंजा मोला रोज़ी एॾी ॾोईंदो हुए ख़बर ई कोन पवंदी आहे हाय अल्लाह दे अल्लाह हाय अल्लाह दे अल्लाह भलारो महीनो हाय अल्लाह दे अल्लाह ए अल्लाह दे अल्लाह अरे जानू आई छा अरे तू बाबो आई छा अरे जानू छोरा पिनी दो इना न रबे छा कयां बाबा सॼी ज़िंदगी तो बि त इहो ई कमु कयो आहे अरे वरी तू ईअं थो चए एॾा त माजिद तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? न वाह मुंहिंजो त गलो ख़राब आहे तूं मुराद सां छो विड़ियो हुए? चयमि न बा गलो ख़राब हुयो गलो सही हुजे हा अहिड़ी कयां सां त मामू यादि अची वञे सां हिन करे हथनि खे तकलीफ़ ॾिनो छो तो विड़ी मुराद सां? पोइ हू छो तो मिठी सां शादी करे भले हू मिठी सां शादी करे तंहिंमें तुंहिंजो छा वञे? असांजो छो न वञे जेकॾहिं घर में संग मौजूदु आहे त पोइ धारियुनि खे छो ॾिजे मुराद धारियूं आहे छा? ॿियो न त नानाणो पेट माइट नाहे हूंदो ॾाॾाणो पेट माइट हूंदो आहे तूं पंहिंजो बि ॿेड़ो ॿोड़ींदी ऐं हिन जो ॿेड़ो ॿोड़ींदी तोखे त मुंहिंजूं ॻाल्हियूं ज़हर थियूं लॻनि धारी आहियां न तंहिं करे कंहिंखे वणा कोन थी तूं छो थी विच में टुप ॾे? मैं माठ किती तूं लाखल पुटदी हाणे तूं ॿुधाए छो तो विड़ी मुराद सां? मुराद जो संग माइटनि ॾिनो आहे तो त न। अब्बा मिठी मुंहिंजी तकियल हुई पर मुराद छो तो शादी हुन सां करे ख़बरदार अॼु खां पोइ मुराद जो नालो न वठिजां न त खिली ॾींदो साईं। ठीकु आहे त पोइ नालो कोन खणंदोसांसि बाक़ी छोरो चुनू चवंदोसांसि हा अड़ी मां सदको मां घोर वञा ही छा ही तुंहिंजी अखियूं वालियूं छो आहिनि तोखे जन्नत कुझु चयो आहे छा? जीजी कुछ ना घणो कुछ सजी घोट मूंखे चयो आहे जीजी जीजी मां किनी न आहियां मामी जी मिला सजी घोट में मूंखे कुआर करे छॾियो आहे जीजी जीजी मां किनी न आहियां इहा हुन सराणे जी आदत आहे तूं ॾुख न कर जेसि ताईं न मां ज़िंदा आहियां तुंहिंजो को वार बि विंगो नथो करे सघे चरी। जीजी मूंखे मामी जो ॾुख न आहे मूंखे त मुराद जो ॾुख आहे उन बि मूंखे दिकेदार करे छॾियो आहे उहे बि माण्हू जी ॻाल्हियुनि में अची वियो हुन वीचारे जो को ॾोह आहे हुन सराण एॾो हुलहुलायो आहे जो उन शोर में सच दबजी दफ़न थी वियो। तूं मुराद जो उल्को न कर वो तुझो ही पर मुराद त चवे थो त मां चयमि न जमीला हुन जा कन भरिया आहिनि हू तोसां नफ़रत न प्यार कंदो आहे बस थोड़ो जज़्बाती आहे जज़्बात में अची कुछ न कुछ चई वेंदो आहे जॾहिं तूं दिल में न कर दिल मुंहिंजी अम्मा बस अड़े चरिया असांजो मक़सदु मुराद खे मोचड़ा हणणु न आहे असांजो मक़सदु मिठीअ जी मिल्कियत फॿाइणु आहे तूं अहिड़ी चाल हल जो मुराद खे धक बि लॻे ऐं तुंहिंजो नालो बि केरु न खणे। पर अम्मा इहो कीअं थो थी सघे तव्हां मुराद खे धक बि हणा ऐं कंहिंखे ख़बर बि न पवे।
भाग दे भीड़ो थी वञे दाल मां शीरो कराची में कहीं कोन वरिती छा असांजो ॻोठ किनो करण आई आहे। पंहिंजी बकवास बंदि कर। मां तोखे चङी तरह सुञाणा थो, तोखे बि ऐं तुंहिंजे वॾनि खे बि। तूं उहो ई आहीं न जंहिंजी भेण नदी वई हुई भाॼियो कड़जा भाउ। मुंहिंजी भेण शादी करे मुर्त कयो, तुंहिंजी धीअ वांगुरु उल्टियूं करे अस्पताल कोन वई। ख़बरदार, तूं मुंहिंजी धीउ ते तोहमत न ॾे। मुंहिंजी धीउ खीर वांगुरु अच्छी आहे ऐं तव्हां जहिड़नि जे इल्ज़ामनि सां मुंहिंजी धीउ ख़राबु कोन थींदी। ॿुधई, अजायो इल्ज़ाम न ॾे। माजू जे चवण ते हिन भलारे महीने में पंहिंजी क़यामत ख़राबु न कर। सच अदा ॾाढो करो अथई, माण्हुनि जा खूहनि जहिड़ा वाद कीअं बंदि कंदे। ॻाल्हियूं तव्हांजे घरनि मां निकितियूं आहिनि, असांजे घरनि मां कोन निकितियूं आहिनि। ॻाल्हियूं किथां बि निकिरनि, पर कूड़ कूड़ थींदो आहे। हरू भरू बिना तहक़ीक़ जे गंद न उछलो। पंहिंजी पुठ वाराए कंहिं नाहे ॾिठी। बसि अदा, मूं बसि कई, तूं पंहिंजनि खे बि बसि करा। रुगो माजिद न, सॼो ॻोठ तुंहिंजी धीअ ते आङुरियूं पियो खणे। हा हा ठीकु आहे, मां कुझु धारियो न आहियां। मां सॼे ॻोठ खे सुञाणा, तोखे बि ऐं तुंहिंजे वॾनि खे बि। ओ बाबा मूंखे न हू थी वियो रे जेको वॾनि दरवेशनि खे थींदो आहे। बाबा छोकिरा तोखे छा थी वियो आहे? वॾनि दरवेशनि खे त इल्हाम थींदो आहे। हा बाबा बाबा मूंखे उहो थी वियो री बाबा। मूंखे न बाबा मूंखे ॾींहं ॾिठो, मूंखे के बात नज़र अचे बाबा। पुट खे बात किथां आई? तो पक जमीला खे ॾिठो हूंदो। सुबुह जो जॾहिं अणंधो तल मुंहं सां उथंदी आहे त मूंखे बि शक लॻंदो आहे इहा ग़ैबात आहे। न बाबा ईअं कोन्हे बाबा। मूंखे सच में बाबा के बात ॾिसण में थी अचे। जीजीअ जे सॼे घर में मूंखे के बात ॾिसण में आई आहे। ऐं बाबा मूं चिट ते बि सन्हरी के बात ॾिठी बाबा। बाबा मूं जीजीअ जे अंदरे में के बात ॾिठी हुई। जानू पुट कूड़ न ॻाल्हाए, न त मुंहिंजो रोज़ो मकरू थी वेंदो। मूंखे त ख़बर आहे त तूं रोज़ा रखे ई कोन थो। ओ भूक बसर मोगा मटर रंधिणे में मां ई हुयसि, तूं अजाए मूंखे ॾिसी भॼी वए। पुट मूं तोखे चयो न त रज़िया बि कंहिं बात खां घटि न आहे। तो रज़िया खे ॾिठो हूंदो। बाबा शल न तव्हां झट का ॻाल्हि अचे, सॼे ॻोठ में पिया होका ॾींदा आहियो। छा कयां पुट, सच ॻाल्हाइण जी आदत जो अथमि, आलिम जो थियुसि। भले ॼण उठ किताबनि जा पढ़ियो मूंखे ॼण ख़बर ई कान्हे का। मोबाइल ते मौलवियुनि जूं तकरीरूं ॿुधी आलिम थियूं आहीं। तव्हां त भई मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन ई कोन था कयो बाबा, यकीन ई कोन था कयो। हाणे मामी जमीला खे ॿुधाए थो था। हा मां मामी जमीला खे ॿुधाए थो चाहियां त मामी तव्हांजे घर में कंहिं बात ईअं थी पई घुमे जीअं नानीअ जे वाच में बूटी घुमंदी आहे। बूटी मां ॿुधाए थो चाहियां। हा मां मामी खे ॿुधाए थो चाहियां। अरे अब्बा, तूं बि कुझु अकुल कर। ईअं खुलम खुला मुराद सां विढ़ंदे त लोक जी नज़रुनि में ॾोहारी थी पवंदासीं। पर अम्मा छा कयां? मुराद खे तो साम्हूं ॾिसां त कावड़ कुलनि ते थी चढ़ियो वञे। इवें करेसीं त पीउ दे धड़के बि खांसी। अम्मा छा कयां? ऐं बेवस आहियां, जीअं मासड़ मौलवी मानी खे ॾिसी बेवस थी वेंदो आहे। दिलि थी चए त असुल सटे रखांसि। हिकिड़ो वणे कोन, ॿियो हरू भरू साम्हूं वेठो आहे। अड़े चरिया, असांजो मक़सदु मुराद खे मोचड़ा हणणु न आहे। असांजो मक़सदु मिठीअ जी मिल्कियत फॿाइणु आहे। तूं अहिड़ी चाल हल जो मुराद खे धक बि लॻे ऐं तुंहिंजो नालो बि केरु न खणे। पर अम्मा इहो कीअं थो थी सघे? तव्हां मुराद खे धक बणा ऐं कंहिंखे ख़बर बि न पवे। थी सघंदा आहे अब्बा, जेकॾहिं मुराद खे रस्ते तां हटाइणो अथई त मुराद खे दरिया में धिको ॾेई छॾ त जीअं ॿुॾी मरी वञे। पर ईअं बि न कर। हिकिड़ो कमु कर, मिठीअ जे माउ पीउ खे हितां भॼाए छॾ। अम्मा वॾा नक जा पका अथई। मूं वॾी कोशिशि कई आहे पर कराची नथा वञनि। अम्मा जीअं तूं बसर वढंदी आहीं न, ईअं ई उन्हनि जो नक वढियो अथमि, पर नथनि नास ऐं नथनि पितो। इन्हनि खे त मां भॼाईंदसि। हूअं जानू सभिनी खे चवंदो तो वते त जीजी जे घर में ग़ैबात आहे। छो न इन कूड़ जो असां फ़ाइदो वठूं? पर अम्मा असां ने कूड़ जो कीअं फ़ाइदो खणंदासीं? त ॿुध, मां थी तोखे ॿुधायां त पाण खे छा करणु घुरिजे।
मुराद पुट, हाँ जी जी। ये पंहिंजी कहिड़ी हालत करे छॾी अथई? परे खे ईअं पियो लॻी जीअं ॿिलो ॿुटी खसे वियो अथई। न जी जी, अहिड़ी का बि ॻाल्हि न, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तूं बिल्कुलु ठीकु न आहीं। तुंहिंजो चहिरो ॾिसी ईअं थो लॻे त घणे वक़्त खां तूं सुतो ई न आहीं। हाँ जी जी, निंड पूरी न आहे कई। केॾां थो वञी पुट? जी जी, ॿाहिरि पियो वञा, थोरी तबीयत ख़राबु आहे। थोड़ी न, वधीक ख़राबु आहे। पर जे इन ॻाल्हि जो कारण मिठी आहे त इहा ॻाल्हि वधीक ख़राबु आहे। हाँ जी जी, पर मां तव्हांखे छा ॿुधायां, तव्हांखे त ख़बर आहे त ॻोठ में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं हलनि। न मुराद न, इहो सभु कूड़ आहे, सभु कूड़ आहे पुट। मां मिठीअ खे बि चङी तरह सुञाणा ऐं उन माजिद खे बि चङी तरह सुञाणा थी। जी जी, सभु कूड़ कीअं हूंदो? मां मञा थो हिन में कुझु कूड़ आहे, पर जेकॾहिं हिन में ज़रो बराबरि बि सच आहे त मुंहिंजी गैरत गवारा नथी करे त मां मिठीअ सां शादी कयां। मुराद, मुराद मां तोखे साख थी ॾियां त मिठी अहिड़ी न आहे। मिठीअ में मुंहिंजो खून आहे, मिठीअ में मुंहिंजो रोह आहे। उहा अहिड़ी किरियल हरकत करे नथी सघे। मिठी मरी सघे पर किरी नथी सघे। जी जी, माजिद मिठीअ खे बेइंतहा चाहे थो। हू हुन सां एतिरी त मोहबत करे थो जो हुन मूंखे केतिरा दफ़ा ई मारण जे लाइ मारियो आहे, पर अलाह जे फज़ल करम सां मां बची वियो आहियां। तोखे चयमि न, जेतिरो मां माजिद खे सुञाणा थी ओतिरो हुनजी मां बि हुनखे नथी सुञाणे सघे। हू मिठी खे नथो चाहे। मूं जेकी मिल्कियत मिठी जे नाले कई आहे हू मिठी जी मिल्कियत खे चाहे थो। न जी जी, इहो अव्हां जो सिर्फ़ु ख़्यालु आहे। न मुराद पुट, मूंखे पक आहे। जी जी, पोइ बि माजिद जेकॾहिं मिठीअ खे मिल्कियत जे करे ई चाहे थो त तव्हां भले माजिद ऐं मिठीअ जी शादी कराए छॾियो, मूंखे कोई एतिराज़ न आहे। छा चई? माजिद ऐं मिठीअ जी शादी कराए छॾियो। खबरदार जे इहो सोचियो थी फट मारे छॾींदीमांइ। मां पंहिंजो फ़ैसिलो करे चुकी आहियां, धीअ खे गार ॾेई चुकी आहियां। जी जी हिकु दफ़ो फ़ैसिलो कंदी आहे न त पोइ पंहिंजो फ़ैसिलो तब्दील न कंदी आहे, सम्झी? मां त मिठी ऐं मुराद जे शादीअ जी मुखालफ़त कोन पियो कयां, पर मूंखे एतिराज़ु सिर्फ़ु हिकु ॻाल्हि ते आहे त हिन ईद ते हिकु शादी छो थी थिए? रज़िया ऐं माजिद जी शादी छो नथी थिए? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अल्लाह अकबर। अदा नवाज़ जो बनी ते न वियो आई, ख़ैर त आहे न? राति सहरी में चङी मानी कोन खाधुमि, मंझंदि जो चक्कर अची विया, इन करे बनी ते कोन वियुसि। तव्हां ख़ैर सां आया? को कमु? हा अदा, तोसां हिकिड़ी ॻाल्हि करणी आहे, पर सोचां पियो तोखे बुरो न लॻे। मूंखे बुरो छो लॻंदो? तव्हां को कर्ज़ु थोरी वठणु आयो मूंखां। मां चाहियां थो त हिन ईद ते हिकिड़ी छो ॿ शादियूं छो नथियूं थियनि? इहो वरी कीअं? मूं वारी सराइणे मूं वारो पुटु अॻे ई शादी ते फडोलाए वेठा आहिनि, ॿी वरी कीअं थींदी? अदा नवाज़ रज़िया बि अची जवान थी आहे, मां चाहियां थो त मिठीअ सां गॾु रज़िया जी बि शादी थी वञे। इहा त सुठी ॻाल्हि आहे। पहिरीं त छोकिरी जी ॻाल्हि किथे पकी त थिए। मां चाहियां थो त हा हा
चो चुप छो थी है? अदा मूंखे माजिद खां वधीक ॿियो सुठो रिश्तो कहिड़ो मिलंदो? अच्छा, तंहिंजो मतिलबु आहे त रज़िया ऐं माजिद जी शादी कराए छॾियो? हा दा। दादा मां त राज़ी आहियां। हिन मारे छोरे खे मिठीअ जो भूत सवार आहे। पर दा मिठी त मुराद खे मिली चुकी आहे। अवां त जीजीअ खे सुञाणो था, हुनजे फ़ैसिले खे केरु बि रद्द नथो करे सघे। मां त सम्झां थो, पर हिन जमीला खे मारे पुट खे केरु सम्झाए? ख़ैर, तुंहिंजी महिरबानी, तो असांखे पंहिंजो सम्झो। आउं कोशिशि करियां थो, वरी बि जेको नियाणी जो नसीब। भाई जमीला, इहो कमु छॾ ऐं मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। हा ॿुधाए, मां का ॿोड़ी आहियां छा? जेसि ताईं मां जीअरी आहियां न त तोखे मिठीअ जो संग त छा, मिठीअ जे पेरनि जी लट बि कोन ॾींदी हुयसि। छो जे पाण खे पुछड़ो कयो अथई? अरे तोखां संग वठे केरु थो? कहिड़ी भुल में आहीं? तुंहिंजी धीअ खे वरी कहिड़ा सुर्खा भया पर लॻल आहिनि। कराचीअ में त कंहिं खई कोन पे, हिते खारे में खणी अची पंहिंजी धीअ खे बुछड़ो कयो अथई। नथी खपे मूंखे तुंहिंजी मड में धीअ, वठी वञी वापसि। पोइ ये तरला बरला छो थी करी? कंहिं महिल मुंहिंजे धीअ ते तोहमतूं थी हणी, कंहिं महिल मुराद खे थी मारे, छो अची छिती थी आई? अरे महिमान थी पई, तंहिं करे थी एतिरो ॿुधां। तुंहिंजी टीका हुजे हा त धक हणी दुनाणी भनी छॾियांसा। मता भुल हुजनि। हथ त लाहे ॾेखार, बुको हणी इहो मड़को भई छॾी सही, मता या भुल हुजे। अल्लाह दा कसम है, दी ते को इथू डर शर्म ही नथो अचने। जे करे में खाई उते थी भौंकी तू थी। तोरे भौंकण लग गई। हां जमीला तो भौंकण लग गई। अरे तू जमीला तो भौंकण लग गई। साकी छाती खबरदार होशियार कपड़ा को नोशी सेहत लाइ मुजरा ने मुझे छेड़ो न कयो। अरे अप्पा, हे बूथ छो सुजाए वेठो आई? जी तो वरी कहिड़ो इंसाफ़ कयो आहे जो असां मुंहुं बि न सुजायूं? मूं तोसां वरी कहिड़ो ज़ुल्म कयो आहे? तो सदाईं ग़लति फ़ैसिला कया आहिनि ऐं हाणे बि ग़लति फ़ैसिलो कयो आहे। मूं वरी कहिड़ो ग़लति फ़ैसिलो कयो? छो कोन कया अथई? फ़ैसिले खे हटी खटी धीअ ॾिनी अथई ऐं मूंखे थकियल धीअ ॾिनई जेका 3 सालनि में गुज़ारे वई। जहिड़ा रोह तहिड़ा ख़त्मा, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। तूं ॿुधाए, तूं रहमत जे लाइक़ु हुई, जन्नत फ़ैसिले जे लाइक़ु हुई? बसि साथी साथियुनि खे वञी मिलिया। मुंहिंजो फ़ैसिलो 100% सही हो, तॾहिं त पंहिंजे औलाद सां गॾु वेठियूं आहिनि। जेको थियणो हो सो थी वियो, हाणे त फ़ैसिलो ग़लति न कर। पर मूं वरी कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे ग़लति? शादीअ जो ॿियो वरी कहिड़ो? लॻे थो त जमीला तुंहिंजा बि कन भरे छॾिया आहिनि। मूंखे त जमीला कुझु बि न आहे चयो। त पोइ मिठीअ ई मुराद जी शादी जी मुखालफ़त छो थो करी? मां त मिठी ऐं मुराद जे शादीअ जी मुखालफ़त कोन पियो कयां, पर मूंखे एतिराज़ु सिर्फ़ु हिकु ॻाल्हि ते आहे त हिन ईद ते हिकु शादी छो थी थिए? रज़िया ऐं माजिद जी शादी छो नथी थिए? हा माजिद ऐं रज़िया जी शादी बि थी वेंदी। जी पक थी चवी? हा सोराना पक थी वेंदी न ईद जी शादी। कमु थी वियो। जी मां हाणे हलाए थो, निमाज़ जो वक़्तु थी वियो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जल्लू जलालू आई बलागे टाटू जल्लू जलालू आई बलागे टाटू जल्लू जलालू आई बला 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 टाटू। चलको बिल्लियों की रुपये भी नहीं, गरीब के अकेले की चिट्टे मोकले चोटी माराई तो चोरी माइन जा कम जो कपड़ा से
चित ते डुकाईंदियूं ऐं लाण वरी जानू वञे ॼण मां जो नौकर हुजा अरे जानू ख़ैर त आहे तोसां छा थियो आहे तोखे तो मास्टर फैसर आईया गैबात अरे चरियो थियो ई छा मां ग़ैबात न मां फैसल आहियां तुंहिंजो मासड़ पक्का सफ़ा पक पर ॾे ख़बर जानू तूं एॾो ॾिनल छो आहीं बाबा ही टच मोबाइल जो दौर आहे हिन दौर में ग़ैबात किथां आई वाह वाह मास्टर तोखे त ख़बर ई कोन्हे कंहिं दीदी सॼे घर में जिन अथई रुगी गैबातूं जिन किथे आहिनि जिन मास्टर सॼे घर में जिन अथई हेठि बि जिन कमरनि में बि जिन रंधिणे में बि जिन चित ते बि जिन अथई मास्टर मूंखे कसम आहे मास्टर तूं सॼे घर जिननि सां भरियलु अथई सॼो घर तूं त कराचीअ मां आयो आहे तोखे ख़बर ई कान्हे का अरे जानू पक तो को डिजणो ख्वाब ॾिठो न मास्टर न मूंखे कसम आहे गुठे पीर जो त मूं पंहिंजी अखियुनि सां जिन ऐं गैबातूं ॾिठियूं आहिनि हिन सॼे घर में भला इहो ॾे ख़बर जिननि तोखे ॾिठो अदा मास्टर इहा त मूंखे ख़बर कोन्हे पर तूं छो थो पुछीं मूं 3 जिन मुअल ॾिठा रस्ते में ख़बर मूंखे पई त जिननि तोखे ॾिठो आहे त हू तुंहिंजे ख़ौफ़ सां उते ई मरी आहे मास्टर तुंहिंजी बि मज़ाक करण वारी पुराणी आदत हिन ख़तमु कोन थी जमीला मूंखे गोरे गोरे छो पई ॾिसे मुराद तू मूंसां केतिरो प्यार कंदो आहीं घणे खां बि घणो तमामु घणो पर केतिरो केतिरो ज़िंदगी गुज़ारण लाइ प्यार न पर पैसो खपे जेको मूं वटि आहे मुराद वटि त कुझु बि न आहे